सिराज इंस्टीट्यूट ऑफ स्टडीज़ ऐं सिंध अभ्यास अकेडमी पारां सिंध यूनिवर्सिटी जे अॻूणे वाइस चांसलर नामियारे दानिशवर तालीमदान ऐं अॻूणे ब्यूरोक्रेट मज़हर अलक सिद्दीकी जी यादि में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो। ताज़ियती मेड़ाके में शिरकत कंदड़ मज़हर अलक सिद्दीकी जी भेण आपा सुल्ताना सिद्दीकी, मज़हर अलक सिद्दीकी जे पुटु ज़ोहेब सिद्दीकी, डॉक्टर अमजद सिराज मेमण, प्रोफेसर एजाज कुरैशी, शमसुल हक मेमण, मनोर आलम सिद्दीकी, मज़हर अलक सिद्दीकी जी नुंहुं डॉक्टर सोरठ सिद्दीकी ऐं ॿियनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त मज़हर अलक सिद्दीकी जो विछोड़ सिंध जो वॾो नुक़सानु आहे। हू यूथ लाइ हिकु उत्साह हो। सिराज इंस्टीट्यूट जेको अदा मज़हर जे लाइ ट्रिब्यूट ॾिनो आहे, मां उन्हनि जी शुक्रगुज़ार आहियां। ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि जेका आहे त एॾा वॾा माण्हू जेके लार्जर देन द लाइफ आहिनि, जेके इंस्पिरेशन आहिनि, इन्हनि खे सेलिब्रेट करणु घुरिजे, जेके असांजा सिंध जा वॾा माण्हू आहिनि। ऐं मज़हर साहब त हिकिड़ो तमामु लेजेंड ऐं यूथ जे लाइ हिकिड़ी इंस्पिरेशन आहे। सो असांजी दुआ आहे त हू हुते बि अलाह साईं जेको आहे पंहिंजे जवार रहमत में रखेनि, जन्नत में रखेनि। ऐं हिते बि जेको हिन जी ज़हन ऐं ख़्वाहिश हुई त यूथ अॻियां वधे ऐं पाकिस्तान खे अॻियां करे, त उहा इंशा अल्लाह ईअं ई थींदो। ॾिसो, बाबा जेको आहे जॉइन कई सिविल सर्विस, हुनजो मक़सदु ई हो कि पब्लिक जी ख़िदमत करण जो मक़सदु हो। ऐं हुन पब्लिक सर्विस में बि हुन मोस्टली जेको आहे तालीम ते, एजुकेशन ते वधीक फोकस कयो। ही वॉज सेक्रेटरी एजुकेशन सिंध में बि रहियो आहे, फेडरल में बि रहियो, ऐं सभु खां वधीक सिंध यूनिवर्सिटी सां काफ़ी लॻाओ। 12 साल हुते कमु कयो अथसि एज़ अ वाइस चांसलर। ऐं हुते अहिड़े वक़्त में पप्पा आयो हो जॾहिं हुते इट वॉज़ अ नो गो एरिया। त हुते हिकिड़ो इन्वायरमेंट अहिड़ो सेट करे वियो जो शुरू जे 4 साल जेके 84 खां मुंहिंजे ख़्याल सां इट वॉज़ अराउंड 80s में हो, जॾहिं हॉस्टल्स में बि केरु माण्हू गिड़ी न सघंदा हुआ। त पप्पा जो फोकस तालीम साइड ते वधीक हो। ऐं हुन असांखे बि, फैमिली खे बि, मुंहिंजी भेणनि खे बि हुन ते ई राग़िब रखियो कि तव्हां बेस्ट एजुकेशन वठो ऐं क़ौम जी ख़िदमत कयो। मज़हर सिद्दीकी साहब जेको आहे हिकिड़ी तमामु अज़ीम शख़्सियत हो। हिकिड़ो ब्यूरोक्रेट त पंहिंजी जॻह ते हू तमामु सुठो हुयो ई, पर हुनजो एजुकेशन जे हवाले सां 12 साल हुन वाइस चांसलर जे तौर ते सिंध यूनिवर्सिटी खे सर्व कयो। ऐं जेके अॼु मुंहिंजे ख़्याल में सिंध यूनिवर्सिटी जंहिं मक़ाम ते पहुतल आहे, हुन में हुनजो वॾो किरदारु आहे। ऐं असांजो त फैमिली जो मेंबर वांगुरु असांजे पाड़े में, हैदराबाद में बि पाड़े में रहंदो हो, हिते कराची में बि पाड़े में रहंदो हो। ऐं बाबा सां दोस्ती जे करे असांजो तमामु वेझो तालुक़ु रहियो। असां वॾो अफ़सोस आहे हुनजे वञण जो, अलाह साईं हुनखे जन्नत में जॻह ॾिने। अब हिकु तमामु वॾो माण्हू हो ऐं तमामु सुठो तालीमदान हो। हालांकि हुयो ब्यूरोक्रेट, पर उनखां पोइ जंहिं नमूने हिन यूनिवर्सिटी संभाली, सिंध यूनिवर्सिटी, उहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। साईं रहियो 12, 13, 14 साल वाइस चांसलर रहियो ऐं उनखे पंहिंजे पेरनि ते बीहण जी तमामु घणी कोशिशि कई। उनखां सवाइ साईं में हिकिड़ी इंसानियत हुई। हू एॾो वॾो माण्हू हो जो सिंध जे ग़रीब माण्हू खे, सिंध जे औरतुनि खे अॻियां करणु, पढ़ाइणु, रोज़गार ॾियारणु, केतिरियुनि ॻाल्हियुनि में हुन 91 वरनि जी उमिरि में हुनजो गुज़र थियो। हू असां सभिनि सां एॾो सुठो हो जंहिंजी का इंतिहा न आहे। पर मां सम्झो हुन जेको यूनिवर्सिटी जो किरदारु आहे न, उहो तमामु हिकिड़ो अलाह ताला खे जन्नत में जायूं ॾिनो। अदा मज़हर अलक सिद्दीकीअ खां वधीक जेका स्ट्रगल जी ज़िंदगी आहे, या जेका जदोजहद ऐं पंहिंजे क़ौम जे लाइ जेका सोच हुन जे दिलि में आहे, उन जो को मिसाल कोन थो मिले। अॼुकल्ह जे दौर में इहा इहो जेको चैप्टर आहे, उन में तमामु घटि माण्हू आहिनि। मुंहिंजे ख़्याल में असांजी जेका टही आहे, जेका इहा असां ॾिसी चुका आहियूं, इन में अदा मज़हर उन जी आख़िरी कड़ी हो, मुंहिंजो इहो ख़्यालु आहे। हाणे थी सघे थो त असांजे वटि अञा बि ॿिया माण्हू हुजनि जेके इन ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ु कंदा हुजनि, पर अदा मज़हर सिद्दीकीअ जेको पंहिंजो तालीम जो ॾीओ सॼी सिंध में ॿारियो, उन जा 12 साल उन सिंध यूनिवर्सिटी खे जेके ॾिना, उन जे लाइ असां वटि का लफ़्ज़ कोन्हनि त असां उन जी उन ख़िदमत खे, हू पंहिंजो ब्यूरोक्रेसी में पंहिंजो नालो कमाए वियो, पंहिंजे सॼे ख़ानदान खे वुमेन एम्पावरमेंट जो जेको पैगाम ॾेई वियो, उन जो मिसाल असां वटि उन जूं भेणूं मौजूदु आहिनि, उन जो सॼो ख़ानदान मौजूदु आहे। हमेशह चयईं माण्हुनि लाइ कमु कयो, माण्हुनि लाइ कमु कयो, सच ॻाल्हायो। जॾहिं हॉस्पिटल में मूंखे चयईं, पहिरियों दफ़ा इहा ॻाल्हि कई, पैसे जे पोयां न भॼिजो, पर सच ॻाल्हायो, बसि माण्हुनि लाइ कमु कयो।
My father-in-law believed that authority was not a privilege but a responsibility. He stood firmly for merit and fairness. He believed deeply that bright future of a nation lies in educating its youth, both men and women. Those who worked with him knew him as a firm and decisive, sometimes calling him the Iron Man. But behind that firmness was a soft heart, a humble soul, and a sincere respect for knowledge and hard work. He believed that every honest effort deserved acknowledgement and every sincere voice needs to be heard. As a family, we saw the same values at home that world saw in public life: discipline, kindness, wisdom, and authority. He taught not through lectures, but through examples. He showed that a meaningful life is one lived in service to others. हमेशा ईअं चवंदो, माण्हुनि जी ख़िदमत कयो, माण्हुनि जी ख़िदमत कयो. तकरीब दौरान औरतुनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां पिणु हिकु सेशन रखियो वियो, जंहिंमें सिंध कमीशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन जी चेयरपर्सन रुबीना बिरोही, प्रोफेसर शाह नूरबानो काका, डॉक्टर ज़ेब डहर, अनीसा मेमण, डॉक्टर खुर्शीद नूरानी, मारवी अवाण, डॉक्टर हज़ूरा शेख ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त अॼु बि औरत ज़ुल्म जो शिकार आहे. औरतुनि जे हक़नि लाइ कानून त जुड़िया आहिनि, पर उन्हनि बाबति आगाही न आहे. सिंध लाइ ऐं उहे ई ख़िदमतूं जेके असां माण्हुनि खे अॻिते वधाइनि थियूं ऐं आईंदा बि वधाईंदियूं रहंदियूं, त असांखे अहिड़नि माण्हुनि जूं जेके हिदायतूं आहिनि उन्हनि खे परसिस्ट करे ऐं उन्हनि खे अॻिते वधाइण लाइ अहिड़ा प्रोग्राम करणु घुरिजनि. जीअं अॼु थियो, तमामु ज़बरदस्त प्रोग्राम थियो. इहो माण्हुनि खे अॻिते वधण लाइ उत्साह ॾींदो, असांजे सिंधी माण्हुनि खे स्पेशली. ऐं उन सां गॾु जीअं त हीउ प्रोग्राम असांजे औरतुनि जे आलमी ॾींहं जे सिलसिले में कयो वियो हो, त उन में सभ खां सुठी ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त असांजी सुजाण औरतूं आयूं, पर जेतिरियूं असां वटि सुजाण औरतूं आयूं आहिनि उन्हनि खां वधीक तमामु घणी सुजाण औरतूं सॼे सिंध में मौजूदु आहिनि. वो प्रोग्राम हो सिंध अभ्यास अकेडमी ऐं सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जो जॉइंट इवेंट हो, जंहिंमें सिंध जी नामवर शख्सियत तालीमदान मज़हर सिद्दीकी खे भेटा ॾिनी वई. उनखां अलावा औरतुनि जो जेको आलमी ॾींहुं आहे उन में औरतुनि जे हक़नि जे बाबति जेको आहे जेके पेनलिस्ट हुआ उन्हनि ॻाल्हायो त औरत जी जेका ख़ुदमुख़्तियारी आहे, आज़ादी आहे, या उन्हनि लाइ जेके इदारा कमु कनि था, उहा आगाही आम औरत खे असांखे नथी मिली वञे. उन करे असां मुख़्तलिफ़ इदारनि जूं जेके नामवर औरतूं आहिनि उन्हनि खे घुरायो त जीअं औरतुनि जे हक़नि जे बारे में, उन्हनि इदारनि जे बारे में आम औरत खे ख़बर पए त जेको असांजे समाज में औरत सां ॾाढ या ज़ुल्म या जबर थिए थो उनखे कीअं रोकिजे ऐं उन जा कहिड़ा सेंटर्स आहिनि ऐं कहिड़नि ज़रियनि जे ज़रिए जेको आहे औरत पंहिंजा हक़ वठी सघे थी. सो असांजी कोशिशि इहा आहे त सिंध जी तालीम सां गॾोगॾु सिंध जे कल्चर ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ जेको शोबा आहिनि उन्हनि ते इहे प्रोग्राम असां कराईंदा रहंदा आहियूं. प्रोग्राम टोटली हिकिड़ो अवेयरनेस प्रोग्राम आहे, जंहिंमें असां ख़वातीन खे या अवेयरनेस पे ॾियणु चाही त पाकिस्तान में रूल्स ऐं रेगुलेशन्स ऐं लेजिस्लेशन स्ट्रॉन्ग आहे. सिर्फ़ु थोरी पढ़ण जी ज़रूरत आहे त रूल्स छा आहिनि, हक़ छा आहिनि. इंटरनेशनल विमेंस डे जे हिसाब सां हीउ प्रोग्राम रखियो वियो हुयो सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ ऐं बाक़ी सारे प्लेटफॉर्म्स जे कोलैबोरेशन सां. ऐं ख़वातीन खे खपे त उहो थोरी स्टडी ज़रूरु कनि ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ बि खणनि ऐं ज़ुल्म न सहनि. तकरीब जे आख़िर में मज़हर सिद्दीकी खे भेटा पेश करण लाइ ॾिया ॿारे फातिहा पढ़ी वई. कैमरामैन आसफ अली सां वकार शहर, मेहरान न्यूज़, कराची.